मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दिल जो गहराई ईमानी जज्बे सां माखी मिश्री का वधीक मिठे नाले वाले साईं हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ पाण फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ान गिरामी, बरादरान इस्लाम, इज्जत मान वारो मुंहिंजा बुजुर्ग भाइरो दोस्तो, अल्लाह साईं पंहिंजी मेहर करण फरमाई, पंहिंजी बाद करण फरमाई जो तहां असांखे चूंडे उन महफ़िल में विहारियो अथई जे महफ़िल जो मोर कचहरीअ जो सिंगार को मीर भोतार लाए रहमत बरकत नूरानियत हिदायत वारो रब रहमान जो कुरान मजीद नज़र अची रहियो। और हे जे महफ़िल जो सिंगार सभई ज़ियारत कयो। हिन जे ज़ियारत करण सां बि आलिम फरमाईंदा आहिनि त उमिरि जा सगीरा गुनाह माफ़ थी। ये अल्लाह साईं जो प्यार थो, ये अल्लाह साईं जी रहमत जो तव्हांखे चूंडे उन महफ़िल में विहारियो अथई जिते क़ुरान मजीद जो नूर आहे वॾो वॾो रहमत जो मींहुं थो। अल्लाह साईं मुजाहिद मौलाना हाफ़िज़ अब्दुल कादिर जी महिनत खे क़बूल फरमाए। या अल्लाह साईं जी चूंड हूंदी आहे क़ुरान मजीद जी महफ़िल में विहारे या वरी कंहिंखो क़ुरान मजीद जो कमु वठे अदा इहो अल्लाह साईं जो प्यार हूंदो आहे। जंहिंखो चाहे कमु वठे वरी अल्लाह साईं उन्हनि जे मथां राज़ी थी जंहिं महिल दुनिया खां रुख़्सत थींदा आहिनि क़ुरान मजीद वारा सॾ करे बेहत जे मालनि में उन्हनि खे विहारी। जो आहे ही राहत कुरान मजीद में, आहे मज़ो कुरान मजीद में, आहे सुकून कुरान मजीद में। पिछले मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी राहत कुरान मजीद आहे। फरमायो अना अतलु अल कुरान मां जाते भी हुजा कुरान मजीद वेठो पढ़ा मुंहिंजी भी दिल ठरे मुंहिंजनि साहबनि कुरान मजीद ॿुधण वारनि जे भी रूह खे राहत मिले। हे को मामूली किताब त नाहे ओ दुनिया वारो साहबी सगोरो हज़रत इक्रिमा साईं रज़ी अल्लाह ताला जॾहिं भी कुरान मजीद खे खोले करे कुरान मजीद जी तिलावत करण जो इरादो कंदो हो त हेबत तारी थी वेंदी बेहोश थी करे किरी पवंदो हक़ल करे चवंदो हादा हादा कलाम रब्बी।
जबलिन लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह। ईमानी जज्बे सां जो सुभान अल्लाह। अल्लाह सही तो फरमाए न कुरान मजीद के मां जबलन ते नाज़िल किया हां त जबल रेज़ा रेज़ा थी वञा। वलौ अन्न कुरानन सुय्यरत बिहिल जिबाल मायने जी ताकत करामत ज़ाहिर किया त दुनिया वारो ताहे जबल हलने नजर अचन। औ कुल्लिम बिहिल मौता अल्लाह साईं जो फरमाए कुत्तियत बिहिल अर्ज़ औ कुल्लिम बिहिल मौता। माज़ा कुरान मजीद जी ताकत ज़ाहिर किया करामत ज़ाहिर किया जबल हलंदे नज़र अचन ज़मीन फाटंदे नज़र अचे। हज़ारनि सालनि जा मोल जीअरा थी उथी बीहनि उथी बीही करे ॻाल्हाइनि कुरान मजीद जे सचे हुजण जी गवाही बीही करे ॾियनि। पर अल्लाह सही तो फरमाए बल लिल्लाहिल अम्रु जमीआ। किताब जो समूरियूं ताक़तूं अल्लाह साईं जो फरमाए मां पंहिंजे कब्ज़े में रखी आहिनि। दुनिया में रहण वारो इंसान उची वञे पोइ कुरान मजीद खे हिन खे ई चवण जे करे फरमाए तो अल्लाह साईं यहदी बिही कसीरा। मां हिन जे कुरान मजीद जे चवण जे करे घणनि माण्हुनि खे हिदायत ॾेई करे माफ़ी बि ॾिनियूं मान राज़ी बि थियो मान जन्नती बि बणायो मान। साईं फरमायो जीअं मछी पाणीअ में ठरंदी आहे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तीअं मोमिन कुरान मजीद ॿुधंदो आहे त दिलि हुन जी ईअं ठरी पवंदी आहे। हिन कुरान मजीद जो हाफ़िज़ो सोनू अबू बकर साईं। हिन कुरान मजीद जो हाफ़िज़ो सोनू उमर साईं। हिन कुरान मजीद जो हाफ़िज़ो सोनू उस्मान साईं। हिन कुरान मजीद जो हाफ़िज़ो सोनू अली साईं। हिन कुरान मजीद जा हाफ़िज़ा हसनैन करीमैन रज़ी अल्लाह ताला अन्हुम अहिड़ा दवा जा हाफ़िज़ा हज़रत इमाम हसन हुसैन पक्का कुरान मजीद जा जो निंड में भी कुरान मजीद जी तिलावत करण फरमाईंदा हा। शादिन शहजादन जो भलारन जो कुरान मजीद सां प्यार हो सहाबा किराम व अहल बैत इज़ाम जो ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजि'i यद'ूना रब्बहुम ख़ौफ़न व तमाआ। जवाननि जा बिस्तरा इंतज़ार में विछायल हूंदा रस्मी निंड न कंदा ये भलारा सहाबा किराम व अहल बैत इज़ाम भला साईं छा कंदा अल्लाह साईं पाण तो फरमाए अल्लज़ीन यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। ये भलारा सारी सारी रात भी करे सजदा रुकू कंदा नमाज़ में अल्लाह साईं जो कुरान मजीद पढ़ंदा।
मां फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हिकड़ी रात में हिकड़ी रकात में सजो खत्म कुरान मजीद जो पढ़ी वेंदी। हज़रत इमाम हसन हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हुमा दा फरमान असांजी अम्मा सॼी रात क़ियाम में वेंदी, सॼी रात नमाज़ पढ़ंदी, सॼी रात कुरान मजीद पढ़ंदी, सॼी रात पीअण जे करे असांजी मिठी अम्मा जा पेरड़ा मुबारक सुजी पवंदा हुआ। ऐं मां वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, दाऊद जी वांड वारो गैरतमंद ऐं जुरतमंद मुसलमानो हज़रत इमाम हसन हुसैन ये ॿई शहज़ादा कुरान मजीद जा 7-8 सालनि जी उमिरि में हाफ़िज़ बणिजी विया। पुछा करण वारनि पुछा कई भला रो तव्हां कीअं हाफ़िज़ थियो एतिरी नंढड़ी उमिरि में? उहे था चवनि झोली भी कुरान मजीद जी, लोली भी कुरान मजीद जी, बोली भी कुरान मजीद जी, जागड़ी बाबे साईं वटि वेहूं भी मिठो कुरान मजीद, जागड़ी नाने सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कचहरी में वेहूं भी मिठो कुरान मजीद ॿुधूं। साईं जन पाण वेही पढ़नि, ॿियनि खे वेही कुरान मजीद जा सबक पढ़ाइनि ऐं जागड़ी मिठड़ी अम्मा सां वटि हुजऊं। असांखे पींघो लोॾे भी कुरान मजीद पढ़े, मानी बचाए भी कुरान मजीद पढ़े, घरड़े के बहारे भी कुरान मजीद पढ़े। ये ॿई शहज़ादा हज़रत हसन हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हुमा दा फरमाइनि असां ॿई भाइर कुरान मजीद ॿुधी ॿुधी करे कुरान मजीद जा हाफ़िज़ बणिजी विया आहियूं। हज़रत इमाम हुसैन साईं जो फरमाया थी रात जो जाग थी अधो हसन मुझो निंड में तो कुरान मजीद पढ़े। मां जब निंड में तो पढ़े गलती ज़रूर कंदो, मां निंड नथो कया वही करे ॿुधांसि तो सुबुह जो गलती ॿुधाईंदोमांसि। हज़रत इमाम हुसैन साईं जो फरमाए मां बाक़ी रात जो हिस्सो वही करे पंहिंजे अधे हसन जो कुरान मजीद ॿुधो। मुंहिंजो अधो हसन निंड में हो पर निंड में नूरानियत ऐं हिदायत ऐं बरकत ऐं शिफ़ात वारो कुरान मजीद बि पढ़े। सॼी रात पढ़े सुबुह थी वई। सुबुह सां जीअं मुंहिंजो अधो जागी पियो मां बि उथियुसि, भाकुर बि पाता मां चुमियूं बि ॾिनियूं मां मुंहिंजा वॾा दासन तो निंड में ॿियो कुरान मजीद पढ़े। मां दिल में इरादो कयुमि त ग़लती ज़रूर कंदो, मां बाक़ी रात जो हिस्सो जागी करे गुज़ारमि तुंहिंजे ज़ुबान मो रहमत ऐं बरकत वारो कुरान मजीद ॿुधुमि। पर मुंहिंजा अदा आसन तूं अहिड़ो त ठाहे ठाहे पियो कुरान मजीद पढ़े जीअं को ॾिसी कुरान मजीद ठाहे ठाहे पढ़ंदो आहे। शहीद करण खां बाद में असां साईं इमाम हुसैन साईं जो जिस्म मुबारक खयूं पिया वञूं तख्ते ते। मुंडी मुबारक धारा, जिस्म मुबारक धारा, चपड़ा मुबारक चुरंदे नज़र आया। असां पाण में बि ॻाल्हायोसीं हे त जीअरो आहे, हिकिड़नि जो न जीअरो काथे आहे, मुंडी मुबारक परे पई हस। वरी पाण में ॻाल्हि ॿोल थी पई। रखियो से खणी तख्ते के हेठ जमीन ते जो भला कपड़ो लाहे करे दिल जाए वरी भी का क्यों वरी भी जो असां साईं जे जिस्म मुबारक तो चेहरे मुबारक तो सीने मुबारक दा कपड़ो हटायो से ॾिठो से त सोने इमाम हुसैन साईं जी मुंडी मुबारक जिस्म मुबारक खां लगा गर्दन मुबारक वठी पई आहे पर इन हालत में भी चपड़ा मुबारक चुरंदा। वाह जो सोने इमाम हुसैन साईं जो कुरान मजीद सां प्यार हो, दाऊद जी वांड वारो। वाह जो इन्हनि जो इश्क़ो कुरान मजीद
जसा जो जालिम पांजन किताबन में लिखंदा त इन हालत में भी सोनो इमाम हुसैन सही सूरत यासीन शरीफ कुरान मजीद जी तिलावत कंदो पियो हले यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तकीम। वदा जो करम दहन कुरान मजीद में हुदल लिन्नास व बयनात हुदल लिन्नास व बयनात मिनल हुदा वल किनारन ते बीठल बल्कि जवा खड्डन में बीठल जहन्नम जे खड्डन में बीठल कुरान मजीद के चुड़ी पिया अल्लाह सयन के जन्नत जे महलात जो मालिक बनाए छड़ियो तहां भी हिन के जिमरो सब या सब वा तस्मू बिल्लाह वा तस्मू बिहबलिल्लाह अल्लाह सही तो फरमाए हिन के जिबली बो जेको हिन के जिमण दो मां उन जो मौला है मददगार है सदक दो द जीव कनो मां दुआ भरदो द कबूल कनो मां खाली झोलियों खणदो द रहमत सां भरे छड़ी दो मां वनो नज़्ज़ल मिनल कुरान वनो नज़्ज़ल मिनल कुरान मा हुवा शिफा व रहमतुल लिल मुमिनीन। अल्लाह सही तो फरमाए मोमिनन जे लाए कुरान मजीद शिफा भी आ रहमत भी आ चाहो था तसाने मथो रहमत वसे ये हुआ हस्तिया जे हस्ती जे मथा 24 कलाक रहमत वसे ये वसे दी दाऊद दीवान वारो गैरतमंद मुसलमान हो जडे चाहो असाने मथा अल्लाह सही जे रहमत वसे बिना देर जे बाबू थी करे खोले कुरान मजीद पढ़ंदा के अल्लाह सही वड फड़ो रहमत जो मींह वसाए छड़ींद सोन वाली सही रजी अल्लाह ताला तो फरमाए जरे मुझे दिल घुरंदी त मां अल्लाह सही सा कचहरी क्या मां अल्लाह सही सा कलाम क्या मां बिना दे जे बाबू थी करे मस्जिद शरीफ में जी नमाज पढ़ंदो मां अली के ये महसूस थींदो हो जण त मां अली अल्लाह सही सा कचहरी करे रहियो आहियां सोन वाली सही रजी अल्लाह ताला तो फरमाए जरे मुझी दिल घुरंदी त अल्लाह साईं मां सां कचहरी करे अल्लाह साईं मां सां ॻाल्हाए मां बिना देर जे बाबू थी करे मस्जिद शरीफ में जी खोले रहमत बरकत नूरानियत हिदायत वारो कुरान मजीद पढ़ंदोस मालिय के ये महसूस थींदो हो जब त अल्लाह साईं मालिय सां कचहरी मुलाकात करे रहियो आहे जिबली बो इन के दुनिया वारो फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान
साईं वहदानियत इन कुरान मजीद में आ लिखियो पियो आहे इलाहुकुम इलाहु वाहिदुल्लाह ला इलाहा इल्ला हुवल रहमानुर रहीम। पर पहिरीं आयत सूरह फातिहा शरीफ जी अल्लाह साईं जी वहदानियत दी बयान करे। घड़ीअ में त नथो बयान करे सघिजे। मां सभिनी खे अर्ज़ करे ॿुधायां त सॼो क़ुरान मजीद अल्लाह साईं जी तारीफ़ सां भरियो पियो आहे। फरमाए थो ला तत्तखिज़ू इलाहैन इस्नैन। दुनिया में रहण वारो पैदा करे न वठिजो मां हिकिड़ो ई आहियां। लौ कान फीहिमा लौ कान फीहिमा आलिहतुन इल्लल्लाहु लफसदता। अल्लाह साईं जी तारीफ़ सां केॾियूं आयतां पढ़ी मां केॾियूं आयतां पढ़ा। अल्लाह जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजअल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन वहफदतन वरज़क़कुम मिन अत्तय्यिबात। अल्लाह साईं वाजे तहांखे पैदा कयो तहांजी जिन समझो तहांजे घर वारनि खे वरी अल्लाह साईं जो फरमाए तहांजे घर वारनि मों तहांजे बचड़नि खे बनीन वहफद वरी तहांखे पोटनि जो मालिक बणायो पड़ पोटा वयो मां नसब खे वधाईंदो बनीन वहफदतन वरज़क़कुम मिन अत्तय्यिबात। छड़ो औलाद न ॾिनी मां बल्कि उन्हनि जे रोटीअ रोज़ीअ जो बि इंतज़ाम करे ॾिनो मां। रोज़ीअ जो केरु आज़ाम हिन क़ुरान मजीद में या अल्लाह जी वहदानियत हिन में त तारीफ़ हिन में फरमाए तो वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। रोज़ीअ जे लाइ परेशान न थींदा कयो। अल्लाह साईं तहांखे पैदा करण सां तहांजे रोटीअ जो ज़िम्मो खणी छॾे। साईं वेठा आहिनि हज़रत मुआज़ बिन जबल सहाबी रज़ी अल्लाह ताला। पाण फरमाइनि मुआज़ खे ख़बर आहे त ॿारनि जा अल्लाह साईं जे घणा हक़ आहिनि। जैसे अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी फरमाइनि वरी हज़रत मुआज़ बिन जबल साहब जवाब ॾिनो वरी फरमाइनि वरी हज़रत मुआज़ बिन जबल साहब जवाब ॾिनो। पाण फरमाइनि मुआज़ अल्लाह साईं जे मथां ॿारनि जा 3 हक़ आहिनि। घणा ॻाल्हायो न था घणा हक़ 3। अञा त मां ॿुधो आहे माशाअल्लाह अल्लामा मौलाना राशिद महमूद शोमर साहब पोइ ते रहिया जंहिंजे ॾिसण सां इंशाअल्लाह तव्हांजूं अखियूं ठरी पवंदियूं जंहिंजे ॿुधण सां तव्हांजी दिलि ठरी पवंदी। अञा उहो विलायत खां परे खां आयल
मिस्र जा कारी साहब जेके तांगे पंजी जुबान मो मन मो इधर कुरान मजीद बुधाइंदा उनन जे बुधण सा इंशाअल्लाह तांजी दिलियूं नरम थी पवंदियूं अल्लाह से तहां जे मथा अना वधीक राज़ी थी करे तहां जी बख्शे जो फैसलो फरमाइंदो घणा केर बारन जा अल्लाह से दे त्री बानो फरमान माल एक हक हुआ जो अल्लाह से बाने में एतरो कपड़ो दे पंजी उभर ढके सके फरमान माल जो अल्लाह से दे बाने जो हुआ एतरो रिज़्क़ दे जो खाई करे बाना मरे बंद करे सके बानो फरमान माल त्रियो हक बाने जो अल्लाह से दे हुआ जो एतरी शाम दे उन शाम जे था वक्त गुजारे सके अदा जेके भी ता बैठा हो अल्लाह से हाजिर नाज़िर जाने बुधाओ ता के गंद कपड़ा हन या मिले छोड़ा तो छड़ो घड़ी ढकींदा एतरी शाम तो छड़ो मथरो ढकींदा या वडा वडा कोठा ठाया तो माशाअल्लाह खार करते गुजारो कंदा दो मिले सूफ दे के मानी खाइंदा डट के फरमाए तो अल्लाह न बाग जे मथा पहरा देन न माली थन पर न्यार जसेन पखिन दे सुबह जो मां अल्लाह से नालो वठी करे खाली पेटन सा गुजन सा निकरदा हन शाम जो गुजियों में भरे दिनो आया हन बचन जे लाए खणा मोकली आया यो अल्लाह जबरी बहना कुरान मजीद में सारो वहदानियत सा भरे पियो अल्लाह से जी तारीफ ना भरे पियो हिनई कुरान मजीद में मिठड़े महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ है वाखान लिखी भैया और सोने नबी से जाश को सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परवानो हिन में वाखान लिखी भैया जी साईं तारीफ को करे अखलाक जी अल्लाह से न कुरान मजीद में सोने महबूब जी तारीफ तो करे फरमाए इन्नका लाला अल्लाह जी जात जानी थी भी आयत सामू भी दीवा जे माखे भी पढ़ पर वक्त इतनी इजाजत न छोड़े 3 साल जो लथल कुरान मजीद कलाक मिनटन में नथो बयान करे सके सबनी के मौत पाना अल्लाह तो सबई हिन के चिबड़ो बेड़ा ही पास हे ता के नमाज जे तरफ वठी दो हे ता के सुनाण कराई दो पालनहार जी हे ता के सुनाण कराई दो मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन में अबे अम्मा जी सुनाण लिखी भैया हिन में हलाल हराम जे बारे में वजाहत सा लिखियो वियो हिन में नेकिन जी तलकीना बुराई खां रोका वबश्शिरिल लदीना आमनू व अमिलुस सालिहात अन्न लहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार
गुजारे दो अल्लाह साईं दो फरमान के मां खुशखबरी दो दिया मां के बिस्त जे महलात में विहारे दो जे बिस्त में मां अल्लाह साईं नरियूं वहाए छॾी फी खीरन जा शौकीन माखिन जा शौकीन हिते तो के केड़ियूं माखियूं मिलंदियूं हिते तो के केमिकल ऐं पाउडर वारा खीर ये केड़ा आहिनि शेर या बसेर पंज शेर छा थींदो इन्हनि वो झट रखे त ख़राब थी वन सेहत जे लाइ मगर पर अल्लाह साईं जो फरमाया मांजा बाहा मांखे राज़ी कर मुंहिंजो निमाज़ा पढ़ी आ कुरान मजीद खे जीअ में जाए मिलई आ मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो आशिक परवानो थिया एड़े मुल्क में मोकलिया जेको मुल्क ही माखिया एड़े मुल्क में मोकलिया जेको मुल्क ही खीरा फीए मायना ने तजरिया पंज किला न हूंदा पंज मण न हूंदा पंज टन न हूंदा अल्लाह साईं जो फरमाया मांजा बाना मांखे राज़ी करे या सच्चो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक थी निमाज़ा पढ़िया मुवद थिया एड़े मुल्क में मोकलिया जाते पंज शेर पंज मण टन खीर न हूंदो माखी न हूंदी एड़े मुल्क में रहाईंदो मां जाते मां अल्लाह साईं माखी ऐं खीरनि जूं नदियूं ऐं वाह वहाए छॾिया आहिनि केड़ा केड़ा चाहियो था त असां जन्नत में वञूं हथ खणो त मां ॾिसां नारे तकबीर अल्लाह साईं हिन सभिनी खे जन्नतुल फिरदौस वारो बणा आमीन वो चिमड़ो हिन कुरान मजीद खे फरमाया अगे दफा न त मणन खे ही मोटा ही दुनिया सब दरा कोको तारो तहमे हिकड़ी लहर लोभ जी बे आतश जो आड़ा जिन रिझायो अल्लाह से तरी विया हिन तार मां व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।